सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, कश्मोर तालके के अगवान मजहर चाचड़, गौसपुर वासी माजिद ओगाही, तंगवाणी वासी जुनेद बखराणी की बाजियाबी और कश्मोर ज़िले में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ गौसपुर पहुंची मेन चौक ते SUP जो झंडो चाढ़ियो। SS न्यूज़ के रिपोर्टरन ज़हूर ओगाही और मुश्तबा शाह मूजिब उन मौके ते SUP के कारकुनन वॾे अंग में शिरकत करे सैयद ज़ैन शाह जो शानदार इस्तक़बाल कयो और मथस गुलन की वर्खा कई। उन मौके ते सैयद ज़ैन शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कश्मोर ज़िले की पुलिस ॾोहन ते कंट्रोल नाहे करे सघी। पुलिस रुगो मंशियात, जुआ और ॿियनि कुधन कमन में मसरूफ़ है। होना SUP कारकुनन सैयद ज़ैन शाह की अगवानी में मजहर अली चाचड़ की बाजियाबी लाए सिटी पार्क खां एहतजाजी रैली कढ़ी SSP कंदकोट की ऑफिस आॾो धरणो हयो। बे तरफ़ पुलिस धरणे वारे हंध पहुंची ॻाल्हियूं कयूं। DSP सैयद असगर अली शाह जो चवण हो त केस दाख़िल कयो आहे। पुलिस पारां कोशिशूं जारी आहिनि। असांखे कुछ मोहलत ॾिनी वञे, जंहिं बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। असां पुलिस के पंहिंजा यादाश्तनामूं ॾींदासूं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासूं, उन्हनि खे दबाव ॾींदासूं त असांजे दोस्त मज़हर चाचड़ खे किथां पैदा करियो, उनखे ज़ाहिर करियो ऐं हाणे 7 महीननि खां वधीक जेकॾहिं आहे रियासत जेकॾहिं ईअं असां सां कंदी त यकीनी तौर ते एहसास महरूमी न पर एहसास नफ़रत पैदा थींदो। उनजे करे असां पुरअमन एहतजाज जो रस्तो पिया वठूं। उम्मीद आहे त असां पंहिंजे दोस्त खे आज़ादु